इलाइक़े गाज़ीकोट में मौजूद आहियूं। गाज़ीकोट में गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां हिते गाज़ीकोट ई ब्लॉक जा जेके रहवासी आहिनि एहतजाज करे रहिया आहिनि। कल भी पुलिस ऐं इनक्रोचमेंट पारां इन्हनि ते तशद्दुद कयो वियो, फायरिंग ऐं शीलिंग कई वई। जॾहिं त वज़ीर आला पाण नोटिस वरितो आहे, एडिशनल IG भी नोटिस वरितो आहे, इन खां बावजूद भी इन्हनि जा मसला हल न थिया आहिनि। इन सिलसिले में हितां ई ब्लॉक जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन जो छा चवणु आहे। इहो असां कॾहिं बर्दाश्त न कंदासीं। हिन धरतीअ तां हिन घरनि तां असां कॾहिं बि न उथंदासीं। सिर ॾिना ॾींदासीं, अॻिते बि ॾींदासीं। भली रत जो आख़िरी कतरो हूंदो उहो बि वहाए हलंदियूंसीं, पर पंहिंजे बचनि जा अजड़ा न छॾींदियूं। असांजे पोयूं को बि कोन्हे पुठ भराई। असांजा बच्चा बेरोज़गार आहिनि, असांजा आणींदा न खाईंदा आहियूं। असां वीसियूं विझी पेटनि खे गंढियूं ॾेई असां घर बणाया आहिनि पुट। बसि ॿियो इहो आहे पुट, असांखे को भरवसो न आहे। जेको इहो थियो आहे त असांखे भरवसो नथो थिए। इन जो असांखे सिधो सां जवाबु मिले ऐं उन सां हिमत सां ऐं ताक़त सां, ड्रामे सां न। ड्रामो न खपे। ड्रामो केतिरा ॾींहं कंदा, 3 महीना कंदा, 4 महीना कंदा। जेके हिन न्याणियुनि जे मथां गोलियूं हलियूं आहिनि, हे घणा मायूं मयूं आहिनि, 15 मायूं मरी चुकियूं आहिनि, लाश खणी चुका आहियूं। पोइ छा पुट मरी वञूं हा त पोइ असांखे माना असांखे इहो मिले हा, पर असांखे यकीन कोन्हे पुट, अॼु बि कोन्हे यकीन। तव्हां ते भाइरनि ते आहे, बचनि ते, पुटनि ते आहे त तव्हां असां सां आवाज़ में आवाज़ ॾींदव। वरी बि असांजो साथ जेके असांजा सिंधी भाइर अची विया आहिनि, असां कॾहिं पुट न निकिता आहियूं अहिड़े हिन में आया आहिनि। उन्हनि साथ ॾिनो आहे, तव्हां मीडिया वारनि साथ ॾिनो आहे। पोइ बि असांखे तव्हां में उमेदु आहे, बाक़ी असां ॿी का उमेदु नथा पोयों वारी सम्झूं। इन जी असांखे पूरी पूरी माना असांखे खपे, पोइ बाद में असां सम्झंदासीं। बाक़ी असांजो आवाज़ इहो ई आहे, असां हिते ई रहंदा। इन नोटिस मां कुझु कोन थींदो, संदरी आर्ज़ी नोटिसनि मां कुझु कोन थींदो। हिते अची इन्हनि माण्हुनि खे मालिकाना हक़ ॾियनि, हिननि खे अची पंहिंजे ज़मीन जा कागज़ ॾियनि, प्लाटनि जा कागज़ ॾियनि, रजिस्ट्री ॾियनि। हिननि खे सतो नकुल, साते फार्म जो नकुल ऐं खाता दाख़िल कनि ऐं हिननि खातनि में रिकॉर्ड ऑफ राइट्स में हिननि जी एंट्री कनि। बाक़ी इहो जेको टोपी ड्रामो कबो आहे त असां नोटिस वठी छॾियो, असां फलाणो नोटिस त करोड़ वरिता पिया आहिनि। जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे नोटिस, जॾहिं बंगाल टोड़ियो न उन्हनि जो बि नोटिस थियो पियो आहे। उहो मुल्क ठही वियो, अलॻि मुल्क ठही वियो। जिन माण्हू मारिया उन्हनि जो बि नोटिस थियो पियो आहे। जिन फांसियूं ॾिनियूं उन्हनि ज़ुल्फ़कार अली भुट्टो फांसी चढ़ी वियो, चवंदा त असां उहा ज़्यादती थी वई। तंहिंजे करे हिते उहो माण्हू मारे, लियाकत अली ख़ान मारिजी वियो, फांसी चढ़ी वियो, क़तल थी वियो। तंहिंजे करे इहे नोटिस वोटिस जी ख़बरूं छॾियो, अची हिननि खे कागज़ ॾियो। सिर्फ़ु सिंध सरकार में जेके वेठल माण्हू आहिनि न, उहो मश्करा आहिनि। मूं कल्ह लिखियो त गवर्नमेंट खे खपे त पंहिंजे जेके इन टाइप जा वज़ीर, मशीर, पुलिस डिपार्टमेंट जा माण्हू आहिनि, उन्हनि जे लाइ को मेडिकल बोर्ड जोड़ीनि, उनजे दिमाग़ जी लेवल चेक कनि। छो त उन्हनि खे माण्हू न, क़ौम न, मुल्क न, सिंध न, पंहिंजा खीसा ऐं पेट ॾिसण में था अचनि। सो हिन 4 एकड़ जो रातो के पेट में जाली खातो ठाहियो वियो प्राइवेट माण्हू जे नाले। ऐं वरी रेवेन्यू डिपार्टमेंट छा कयो जो इनक्रोचमेंट, एंटी इनक्रोचमेंट वारनि जॻहियूं ख़ाली करण जे लाइ पंहिंजो अहकाम जारी कया। वरी उन्हनि पुलिस एहलकारनि खे चऊं जेके सिंधी क़ौम खां नफ़रत कनि था। इहा सभु सरकार खे ख़बर आहे, इहा सभु सरकार खे ख़बर आहे। सवाल थो पैदा थिए त जॾहिं तव्हां कंहिंजे नाले खातो कयो आहे त पोइ एंटी इनक्रोचमेंट वारनि जो छा वञे, उहो त मां कोर्ट में वञे। पर हिते सभु लैंड ग्रेबर, लैंड माफिया जेका आहे उन्हनि सां सलाहकार सिंध हुकूमत जा माण्हू आहिनि, जेकॾहिं गॾिजी उन्हनि चाहियो थिए त हिन ॻोठ खे ख़ाली कयूं। छो त हीअ ज़मीन हाणे करोड़नि जी न, अरबनि जी थी वई आहे ऐं उन ते उनजी गिग ॻड़ी पई आहे। इन करे अफ़सोस ऐं ज़ुल्म जी ॻाल्हि आहे त उनजे पोयां बेनसुला असांजा सिंधी ॻाल्हाईंदड़ माण्हू बि आहिनि, जिन खे ई लालच थी। सो वज़ीर आला हिकिड़ो माण्हुनि जी कावड़ ठाहिण लाइ हिकिड़ो पनड़ो कढियो आहे सस्पेंशन जो। इहो को मसइलो थोरी आहे, सस्पेंशन खां सज़ा त कोन्हे न। तो उन्हनि ते हीअ जेके असां चऊं पिया अथेंटिक ॻाल्हियूं आहिनि। रेवेन्यू डिपार्टमेंट जेका हरकत कई आहे, पुलिस डिपार्टमेंट जेका हरकत कई आहे, उन्हनि जे लाइ ओपन इंक्वायरी को लॻायो, ओपन अदालत लॻायो त जीअं क़ौम खे ख़बर पए। बहरहाल असां हिनखे ईअं था सम्झूं त सिंधी माण्हुनि खे कराची में अचण खां रोकण जी हिकिड़ी साज़िश आहे। न सिर्फ़ु हीउ जेको कल्ह वाक़ियो थियो आहे, उनखां हफ़्तो पहिरियां बि जेको आहे न हिननि फैमिलियुनि जे मथां जेका हला कई वई, केतिरा ई घर में स्मार कया विया ऐं उनखां अलावा शेलिंग ऐं गोलियूं हलायूं वयूं हुयूं। ऐं वरी कल्ह जेको आहे, कल्ह जेको वाक़ियो थियो त उहो त तमामु अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। सिंध हुकूमत जी असां सम्झूं था त इहा नाअहली आहे ऐं हीअ जेका पीपल्स पार्टी जेका सिंध हुकूमत आहे उहा उनजी बदमाशी आहे, जेका बिल्डर माफिया सां मिली करे सिंध जा जेके धरती धणिया आहिनि उन्हनि खे लॾाइण जी ऐं सिंध जे अंदरि, कराची जे अंदरि जेके रोज़गार करे रहिया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी गहरी साज़िश आहे। हिकु तरफ़ अफ़गानी जेके पनाहगीर आहिनि उन्हनि जूं जेके कॉलोनियूं आहिनि उन्हनि खे लीज़ कयो पियो वञे, ॿिए तरफ़ जेके सिंध जा धरती धणी आहिनि उन्हनि
हिननि खे लॾाइण जूं जेके आहिनि गहरियूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। असां सम्झूं था त इहा असांजे ख़िलाफ़ु जेका साज़िश आहे असां उनखे कंहिं बि सूरत में कामयाबु थियणु न ॾींदासीं ऐं असां हिननि जेके फैमिलियूं आहिनि असां उन्हनि सां गॾु आहियूं, धरती धणियुनि सां गॾु आहियूं ऐं असां उन्हनि खे कंहिं बि सूरत अकेलो न छॾींदासीं। कोट में असांजा ई इलाइक़े में घर ठाता विया आहिनि, असांजे माउनि भेनरुनि जे मथां ज़ुल्म थियो आहे, ज़ख़्मी कयो वियो आहे, उनखे घरनि खां कढियो वियो आहे, उनजा रवा लाथा विया आहिनि। असां पंहिंजे नियाणियुनि जे रवनि जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं पंहिंजे घरनि जी हिफ़ाज़त कंदासीं। इन जे लाइ जमात इस्लामी ऐं ॿियनि पार्टियुनि जे तरफ़ां ई रैली निकिती आहे। असां इहा ॻाल्हि वाज़े करणु चाहियूं था त जॾहिं 90 जे अंदरि असांजे हिकु ॻोठ वारनि पंहिंजा पैसा पीआरिया हुया त हाणे उन बिल्डर खे या कंहिंखे अलॉटमेंट करणु नाजाइज़ आहे, गैर क़ानूनी आहे। इन करे असां ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारियूं था। मां सम्झां थो त सिंध हुकूमत वज़ीर आला या जेके बि इंतिज़ामी अमलदार आहिनि उन्हनि जी ही ॿियाई ऐं नाअहली आहे। तव्हांखे यादि हूंदो त CM क़ाइम अली शाह जे दौर में गाज़ी ॻोठ खे DC लीज़ ॾिनी वई, गैस कनेक्शन ॾिना विया, बिजली कनेक्शन ॾिना विया ऐं क़ानूनी तौर ते जंहिं बि इलाइक़े में पका घर उते गैस ऐं बिजली प्रोवाइड कयो थो वञे ऐं उन्हनि खे लीज़ ॾिनी थी वञे त मतिलबु इहो आहे उहो ॻोठु पको सम्झो वञे ऐं उनखे मुकमिल ऐं पकी लीज़ जेका आहे बाद में ॾिनी वेंदी। पर बदकिस्मती इहा आहे त हमेशह वांगुरु सिंध हुकूमत ऐं इस्टेब्लिशमेंट ऐं वफ़ाक़ी हुकूमत जेके धरती धणी आहिनि, सिंध जा माण्हू आहिनि, सन ऑफ सॉइल आहिनि, उन्हनि जे घरनि ते उन्हनि जे ॻोठनि खे मसमार करे उन्हनि खे त लॾाइनि था, पर उन जी जॻह ते जेके धारा गैर मुल्की जिन जे लाइ सुप्रीम कोर्ट 2011 में रूलिंग ॾेई चुकी आहे त उहे क़त्लो गारत में, स्मगलिंग में ऐं दहशतगर्दी में मुलवस आहिनि, उन्हनि खे कढियो वञे, उन ते त अमल नथा कनि। पर उन्हनि जी कचिन आबादियुनि खे, गैर क़ानूनी आबादियुनि खे ही सिंध असेंबली में कानून पास करे उन्हनि खे लीज़ ॾेई था वञनि त इन खां वॾी कहिड़ी मुनाफ़िकी आहे। हिकु तरफ़ जेके धरती धणी सिंध जा माण्हू आहिनि जिन जे वोटनि ते ही हुकूमतुनि में वेठा आहिनि, ऐवाननि में वेठा आहिनि, उन्हनि खे सहूलियतूं ऐं बुनियादी ज़रूरतूं ॾियण त पर जी ॻाल्हि, पर उन्हनि खे जेके अजा मिलियल आहिनि उहे बि उन्हनि खां कसाए पिया वञनि। हीअ त बरबरत थी वई। हिकिड़े तरफ़ तव्हां दावो था कयो त फ़लस्तीन में ज़ुल्म आहे, कश्मीर में ज़ुल्म आहे, चेचनिया में ज़ुल्म आहे। छा तव्हांखे गुज़िरियल 2 हफ़्तनि खां हिते गाज़ी ॻोठ जे अंदरि पुलिस ऐं ख़ानगी गार्डन ऐं गुंडनि जे तरफ़ां जेके हलाऊं कयूं वियूं आहिनि, सिधियूं गोलियूं हलायूं वियूं आहिनि, शेलिंग कई वई आहे, नियाणियुनि जे मथां केतिरियूं नियाणियूं ज़ख़्मी थियूं आहिनि, नौजवान ज़ख़्मी थिया आहिनि, ॻोठाणा ज़ख़्मी थिया आहिनि, जंहिंमें 4 ॻोठाणा गिरफ़्तार आहिनि। पुरअमन सियासी जदोजहद करण ते हिन वक़्त ते 8 खां 9 FIR दाख़िल थी वियूं आहिनि समूरी सियासी क़यादतुनि ते ऐं हितां जे ॻोठाणनि ते। मां सम्झां थो इहा मुनाफ़िकी आहे। तव्हांखे पहिरीं खां ख़बर न हुई त हीउ मामिलो आहे, उन वक़्तु तव्हां किथे हुआ, उन वक़्तु तव्हां नोटिस छो न वरितो? उन वक़्तु तव्हां हितां जे जेको SHO आहे, SP ऐं DSP आहे, समूरे हिननि इलाइक़नि जी जेके पुलिस आहे नफ़री, उहे अचे पई फायरिंग करे पई ऐं हलाऊं करे पई। जॾहिं मामिलो इंटरनेशनल मीडिया ते पुॼो आहे, सॼी सिंध भड़की उथी आहे, उन खां पोइ तव्हांखे ख़ौफ़ थियो आहे त बलदियाती इलेक्शन में सिंधी माण्हू तव्हांखे पादर हणंदा, वोट न ॾींदा, त उन खां पोइ ड्रामो करे तव्हां नोटिस था वठो। हाँ जो इहो नोटिस आहे उहो रेखा न हुजे, अमली तौर ते उहो नोटिस हुजे, हिननि ॻोठनि खे मुकमिल पकी लीज़ ॾिनी वञे ऐं हिननि माण्हुनि खे मुस्तक़िल तौर ते आबाद कयो वञे। हीउ जेको कल्ह जेको गाज़ी ॻोठ ते जेका हलां थी आहे, बिल्डर माफ़िया पुलिस जी मदद सां जेका दहशत ऐं वहशत कई आहे, ऐं सम्झां थो उन खां पोइ नज़र न पियो अचे त का सिंध गवर्नमेंट बि आहे या किथे CM साहब जो को बि स्टेक आहे, का स्टेक न पियो नज़र अचे, IG जो किथे स्टेक नज़र न पियो अचे। सिंध पुलिस ॼण त दहशत ऐं दहशतगर्दनि जे हथनि मां इस्तेमालु थी, दहशत ऐं वहशत नियाणियुनि ते आंसू गैस हलायूं, सिधियूं गोलियूं हलायूं, ऐं उन खां पोइ ॻोठाणनि ते हींअर ताईं 7 FIR कटियूं आहिनि, जंहिंमें दहशतगर्दी जूं FIR बि आहिनि, जंहिंजी असीं मज़म्मत कयूं था। नाले बातिरी सही एक्शन वरितो वियो आहे। असीं उनखे ज़ाती तौर ते बहितर सम्झां थो, पर अञा ज़रूरत हिन शइ जी आहे, अञा उन जा मिनिस्टर हिते अचे, CM हिते अचे, उन जा ज़िम्मेदार माण्हू हिते अचे, हिते ऐलान कनि हिन ॻोठ खे जे बहितरी बचाव जे लाइ, बहितरी जे लाइ त असां आईंदा हिन ॻोठ ते कॾहिं बि मेरी नज़र न रखंदासीं ऐं ॻोठनि खे असीं लीज़ कंदासीं ऐं असांखे ॻोठ लीज़ खपनि। नोटिस वठे आहे त हिते अची ऐलान करे आहे, पंहिंजे रेवेन्यू मिनिस्टर खे, डिप्टी कमिश्नर खे अची हिते ऐलान करे हिननि भेणुनि खे, हिननि भाउरनि खे ऐं मथे ते हथु रखिया
ऐं हिननि खां माफ़ी वठे आहे त बाबा हीउ जेको थियो आहे उहो ग़लति थियो आहे। तव्हांखे हीउ जेके घर ॾाथा विया आहिनि बिल्डिंगूं इहे तव्हांखे वापसि सिंध हुकूमत ठाराए ॾींदी। जेके मुलविस माण्हू आहिनि उन्हनि खे उन्हनि जी ऑफिसर तपेदार खां वठी डिप्टी कमिश्नर ताईं उन्हनि खे सज़ाऊं ईंदियूं ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कराया। हुननि खे गिरफ़्तार करे कानून जे हवाले करे हिते अची हिननि जे मथे ते हथु रखी हिननि सां वाइदो करे ऐलान करे वञे त हीअ ज़मीनूं तव्हांजूं आहिनि ऐं हिते जेको नुक़सानु थियो आहे तव्हांखे घर ठाराए ॾींदा। पोइ थींदो आहे। बाक़ी हीउ जेको सो चीट थो करे, डिसीव थो करे, ठगी थो करे, इहा असांखे क़बूल न आहे। वज़ीर आला जो जेकॾहिं हुननि ते क़दम खयों अथसि त इन्हनि जूं वरी अञा वधीक हरामखोरी वारियूं वॾियूं पोस्टिंगूं कंदो। पर जेकॾहिं हिननि सां यकजहती करे थो पोइ असीं हिननि जे फ़ैसिले खे आजियां कंदासूं, न त असां हिननि जे ख़िलाफ़ु एहतिजाज कंदासूं। इहा हिकिड़ी गेम आहे हिननि जी। जॾहिं बि तव्हां ॾिसो, जॾहिं पब्लिक जो प्रेशर ॾिसंदा आहिनि, क़ौम परस्तनि जो प्रेशर ॾिसंदा आहिनि, घणा माण्हू यूनाइट थी वेंदा आहिनि त पोइ इहो अहिड़ा छो छा छॾींदा आहिनि त असां फलाणे SH खे हटाए छॾियो, फलाणे खे असां मुअतल करे छॾियो। त इहो मुअतल इन्हनि जो कुझु ॾींहंनि जो हूंदो आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी तव्हां ॾिसंदो त किथे माना DSP लॻल हूंदो, SHO लॻल हूंदो। सो इहा हिकिड़ी जीअं न अखियुनि में धूड़ जे बराबरि आहे। पर असां हिननि खे ॿुधाइण था चाहियूं त हाणे ही ख़ुशफ़हमीअ में न रहनि त को सिंधी माण्हू घड़ी खन जे लाइ एहतिजाज करे ऐं वरी पंहिंजे हुननि तां दस्तबरदार थींदा, कतई बि न। हू पंहिंजे ही त हाणे गाज़ी ॻोठ जो मसइलो आहे, पर कराचीअ में जेको बि असांजे सिंधियुनि ग़रीब माण्हुनि सां जेको बि मसइलो थींदो उन में पूरी सिंध जा माण्हू असां इहो ई चवंदा कि असांखे इंसाफ़ ॾियणु घुरिजे। जंहिं कल्ह असां ते फायरिंग कई वई आहे, असांजा आंसू गैस हलाया विया आहिनि, असांजा छुरा हलाया विया आहिनि, उन्हनि जूं वधियूं लायूं आहिनि, हमेशह लाइ दरबदर हुजनि। असांखे एॾो ज़लील कयो अथनि हिननि। असां ॾींहुं राति हिते पता गुज़ारो। कल्ह जेको थियो हूंदो तव्हां त ॾिठो हूंदो कि एॾो आंसू गैस असां बोरा भरिजी आहे जो असांखे एॾो ज़ख़्मी कयो वियो ऐं ज़ख़्मी जेॾा माण्हू थिया आहिनि उन्हनि जी FIR कटाए वई। बसि असां हिननि मां इहो ई उमेद सम्झंदासीं त असांजो कुझु कंदा। असां शुरू खां वठी इन उमेदुनि ते बीठल आहियूं त असांजे लाइ ईंदा, असांजे लाइ कुझु कंदा, पर असांजे लाइ अञा ताईं कुझु थियो न। हीअ मुअतल कयो अथनि कुझु टाइम जे लाइ, इन्हनि खे वरी बहाल कयो वेंदो। इन्हनि जूं ड्यूटियूं साॻियूं ई हूंदियूं। असां चऊं था हमेशह जे लाइ इहे मुअतल थी वञनि, हमेशह जे लाइ इन्हनि जूं ड्यूटियूं लही वञनि। वरी इन्हनि शख़्सनि खे वरी वर्दी असां न ॾिसूं।